प्रोग्राम टाइमलाइन से गड असद मुमताज़। नाज़रीन, सिंध में चौमासी की बरसातुन जो सिलसिलो जारी है। अज भी कराची समेत सिंध के केतरनि इलाक़न में तेज़ बरसात से गडोगड तूफ़ानी बरसात की भी अगकथी कई वही है। बरसातुन जो चौमासी बरसातुन जो ही सिलसिलो जिते शहरी ज़िंदगी के उनते पंहिंजा असर छॾिया अथई, उते ज़रई जेको सिंध जी जेका ज़राअत है उनके पिणु कापारी धक रसियो है। खजन ऐं वोड़नि जे फसल समेत लखें एकड़ ते बीठल जेके ॿिया फसल आहिनि उन्हनि खे कापारी धक लॻो आहे। हारी ऐं आबादगारनि जा हथ जेके आहिनि उहे हाणे मथे ते अची विया आहिनि। सिंध हुकूमत इन हवाले सां केतिरो तहरुक वरितो आहे। सिंध हुकूमत 7 ज़िलनि खे आफ़त सटियल त करार ॾिनो आहे। उन में हिन वक़्त ताईं जी छा कारकर्दगी रही आहे, प्रोग्राम जे हिसे में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त मुसलसल बरसातुनि जे करे सिंध में हाणे शहरी ॿोॾि सां गॾोगॾु पाणी में चाढ़ पियो थिए, दरियाई ॿोॾि जो पिणु ख़तरो आहे। इरीगेशन खातो केतिरो तहरुक वरितो आहे, इन्हनि तमामु मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़ाहिद भुर्गी साहब, पाण आबादगार अॻवान आहिनि। उन सां गॾोगॾु मुमताज़ बुखारी साहब, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सखर जा ब्यूरो चीफ आहिनि। असां उन्हनि खां सखर रीजन जी हवाले सां ॼाणींदासीं। हुन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो फैज़ खोसो साहब। फैज़ खोसो टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार हैदराबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। साईं ज़ाहिद साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। बरसातुनि जो सिलसिलो त जारी आहे। हीअ जेका अगकथी कई पियो वञे त अॼु ऐं सुभाणे त तूफ़ानी बरसात हूंदी, बल्कि इहो सिलसिलो सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते ताईं ॿुधायो पियो वञे त इहो जारी रही सघे थो पियो। हिन वक़्त ताईं ज़राअत ते केतिरा असर पिया आहिनि बरसातुनि जा? वॾी महिरबानी साईं, टाइम तव्हांजे टीवी जो थोराइतो आहियां। थैंक यू सर। अर्ज़ु इहो आहे जो ही पहिरियों साल आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे जेके जेसिताईं मुंहिंजी मेमोरी आहे, ही पहिरियों साल आहे जो जून में बरसातूं शुरू थियूं आहिनि। मुस्तकिल बरसातूं जून सॼो, जुलाई सॼो, अगस्त में हाणे तक़रीबन लॻे थो त 16 अॼु निकिरी वई हली, अॻियां बि आख़िरी अगस्त ताईं पेशन गोई आहे, पर वेंदे सेप्टेम्बर ताईं बि आहे। जी सर। हाणे जेका मुसलसल 3 महीना बरसात हली आहे, जी सर, उन में माण्हुनि खे साई मिली कोन्हे। उन में छा थियो आहे जो तक़रीबन नुक़सान जो काथो आहे तव्हांखे इहो ॿुधायां थो त तव्हांजे सखर ज़िले में ऐं खैरपुर ज़िले में हेसि ताईं 7 लख मेट्रिक टन खजूर ख़तम थी वई आहे। बिल्कुलु सही। उन जे अलावा तव्हांजे पंहिंजे मूं विजुअल बि ठाहिनि तव्हांजे टाइम टीवी ते सखर जे माण्हुनि जा जेके तव्हां सभु ॾिना आहिनि त 95% जेको आहे क्रॉप तव्हांजे नुमाइंदे ॿुधायो ख़तम थी वियो आहे। जो पंहिंजो ऐवान ज़राअत बि चयो पिया असां ॿी ॻाल्हि हेसि ताईं जेको नुक़सान जो काथो जेको असां लॻायो आहे उहो तक़रीबन 80 अरब रुपए जो नुक़सान आहे हिन वक़्त ताईं। 80 अरब रुपयनि जो ओवरऑल ज़राअत खे नुक़सान थियो आहे। ओवरऑल हेसि ताईं नुक़सान थी चुको आहे ऐं जेकॾहिं इहो सिलसिलो हलंदो रहियो त इहो 100 अरब खां मथे टिटी वेंदो हलियो। हाणे इन खां पोइ खजूर खां पोइ तव्हां अचो कॉटन जी क्रॉप ते। जी सर। पुटी तव्हांजी जेको आहे सेंट्रल सिंध आहे, नवाबशाह आहे, उन खां पोइ नौशेरो आहे, वेंदे तव्हांजो जेको आहे सो घोटकी ताईं, हेॾा मीरपुर ख़ास, सांगढ़, उमरकोट, हर जगह ते कॉटन जो क्रॉप जेको हेसि ताईं आहे उहो 40% डैमेज थी चुको आहे। उमरकोट ज़िले में ऐं मीरपुर ख़ास ज़िले में जेको चिलीज़ आहे, जेके ॻाढ़ा मिर्च चवंदा आहिनि, जेको इन इलाइक़े जी मेन क्रॉप आहे जी, उहा 60% डैमेज थी वई आहे। जी। बसरनि जो जेको आहे सो असां बसर जेको नई वेर थी आहे बसर जी, नई वेर ख़तम थी वई आहे। ॿिजा जेके बसरनि जा पोखियल आहे उहे ख़तम थी विया आहिनि ऐं सारियूं जेके माण्हुनि रुगो कयो आहे उन्हनि खे नुक़सान वॾो पहुतो आहे। त ओवरऑल तव्हांखे आउं इहो चई सघां थो त हिन टाइम ते जेको आहे सो ज़राअत जी सिचुएशन तमामु नाज़ुक ऐं तमामु सकरात वारी सूरत हाल में आहे। ऐं हींअर जेका पोज़ीशन आहे उन में चंद ज़िला या चंद यूनियन काउंसिलूं या चंद देवनि खे जी सर आफ़त सटियल 7 ज़िलनि खे ज़ाहिर साहब 7 ज़िलनि खे आफ़त सटाल करण ॾिनो आहे। 7 ज़िलनि खे आफ़त सटियल जो हींअर जेको न आहे आफ़त सटियल में तव्हां छा कंदो, तव्हांजी ॻाल्हि माफ़ कंदो, ॻाल्हि उन खां चढ़ियल आहे, आफ़त सटियल खां ॻाल्हि चढ़ियल आहे। हींअर असांजो चवणु छा आहे, आबादगारनि जा जेके ज़रई कर्ज़ आहिनि, ॾिसो ज़रई कर्ज़ जॾहिं तव्हां वठो था तव्हां 4% इंश्योरेंस ॾियो था या कोन था ॾियो। ठीकु आहे। इंश्योरेंस जो मतिलबु इहो आहे जो आबादगार जो क्रॉप ख़तम थियो त इंश्योरेंस कंपनी लोन पे कंदी, आबादगारनि खां राइट ऑफ थी वेंदो। हाणे जेको असां चाहियूं था त आबादगारनि खां लोन राइट ऑफ करे इंश्योरेंस कंपनी उहे लोन पे कनि, जेको मुसलमा कानून आहे। ॾिसो तव्हां पंहिंजी गाॾी जॾहिं इंश्योर करायो था, सुभाणे गाॾी एक्सीडेंट थी तबाह थिए थी त इंश्योरेंस कंपनी तव्हांखे मुआवज़ो भरे ॾिए थी। इहे इंश्योरेंस कंपनियूं असांजे लोन जे अगेंस्ट में जेको इंश्योर्ड हुननि कयो आहे
आबादगारनि तां कर्ज़ क्रेडिट करे डेबिट कयो इंश्योरेंस कंपनी खे, इंश्योरेंस कंपनी लोन ॾियनि। ॿियो, आबादगारनि जी हालत तमामु नाज़ुक आहे, ख़ासि तौर ते खजी वारनि आबादगारनि जी ख़ैरपुर ऐं सखर जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां जी सर ऐं बैतुल माल मां घटि में घटि आऊं ऐवान ज़राअत जे प्लेटफॉर्म तां अपील कंदुसि बस वारनि खे, गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐं फेडरल गवर्नमेंट खे, घटि में घटि फी आबादगार खे ₹1,00,000 एकड़ जे हिसाब सां नथा ॾेई सघो कंपनसेशन, त घटि में घटि 25 खां 50,000 रुपया एकड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट में आया उनमां ॾियो। आबादगार बिल्कुलु वेही रहियो अथव सिंध जो बिल्कुलु सही हिन टाइम ते। ऐं हल्फिया तव्हांखे ॿुधायां थो त फुटी जे किराब में हू कुझु बि चूंडे कोन सघिया आहिनि। बरसाति हलंदड़ आहे, ॿनी वटि कोन्हे, कीअं फुटी चूंडींदा? फुटी जे फसल मां कुझु कोन थियो आहे, खजूर ख़तम आहिनि, सारियुनि जा ख़तम, हर शइ ख़तम थी आहे। ॾिसो, ही 70% तव्हांजी पॉपुलेशन आहे, बराड़ी जी पॉपुलेशन ज़राअत सां सिधी सिधी तरह लाॻापियल 70% माण्हू आहिनि। जी सर हाणे हिते जेको आहे सो ॾुकार वारी सूरत हाल आहे, बुख वारी सूरत हाल आहे। मूंखे हींअर हाफ़िज़ अब्दुल हलीम असांजो प्रेसिडेंट आहे ख़ैरपुर जो ऐवान ज़राअत जो, हुन मूंखे टेलीफोन करे ॿुधायो चई फसल त असांजो 95% ख़तम थी वियो, पर पंजाब मां ॿियनि जाइनि ते जेके मज़ूर आया आहिनि उहे मज़ूर हाणे बुख पिया मरनि। जी ज़ाहिर साहब इहो ॿुधाइजो त ज़ाहिर साहब इहो ॿुधाइजो त हे जेका अवां जंहिं तबाही जो ज़िक्र कयो था पिया, ज़रई तौर ते असां तबाह थी विया ऐं ज़राअत खे का परी धक त रसियो आहे। हुकूमत ऐवान ज़राअत एॾो वॾो इदारो आहे, अवां पाण बि सर्वे कयो पिया, हुकूमत बि सर्वे कई पई, अवां का उन सां का ॻाल्हि ॿोल, का नेगोसिएशन इन हवाले सां? बिल्कुलु सही ॻाल्हि ॿोल थी आहे असांजी गवर्नमेंट सां जेको आहे सो असां चीफ सेक्रेटरी सां राइटिंग में लिखत में असां कयो आहे। साईं मंज़ूर अहमद वसान जेको असांजो एडवाइज़र आहे एग्रीकल्चर जो, उन सां असांजी ॻाल्हि थी आहे। गवर्नमेंट सां असांजो मुस्तक़िल कांस्टेंट राब्तो आहे, लिखपढ़ असांजी सीएम साहिब ताईं बि आहे, असांजो मुस्तक़िल हर माण्हू सां राब्तो आहे। मां वरी बि तव्हांखे चवंदुसि, तव्हांजे चैनल तां बार बार आउं चवंदो ईंदुसि, आफ़त सटियल ढल ऐं आबियानो माफ़ करण सां मसइलो हल कोन थींदो। मसइलो इहो आहे जो हुननि खे अॻे किराब लाइ कुझु खपे थो, छो जो हीउ किराब ख़तम थी वियो आहे। हाणे अॻियो किराब जॾहिं हू पोखींदा उनजा किथां पैसा आणींदा? मां चवां थो हुननि खे लोन जी हाणे सख़्त कोन्हे, वठण जी न हुननि में ताक़त आहे। हाणे जेको आहे सो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम या बैतुल माल मां आबादगार जी घटि में घटि 50,000 रुपया एकड़ सर्वे करे, गवर्नमेंट सर्वे करे, जेन्युइनली सर्वे करे, जिते जेन्युइन नुक़सान आहे, हक़ीक़ी नुक़सान आहे, उते 50,000 रुपया एकड़ जी बेनज़ीर इनकम सपोर्ट मां उनखे आबादगारनि खे मदद कयो ताकि उहे पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। ठीकु आहे। मुमताज़ बुखारी साहब, अव्हां ॿुधायो असांखे त हिन वक़्तु सखर जी छा सूरत हाल आहे ऐं ख़ासि करे ज़राअत खे हिकु चौमासे बरसातुनि जो सिलसिलो जेको साईं ज़ाहिद साहब बि ॿुधाए पियो त गुज़िरियल 2 महीननि खां कंटिन्यू आहे, चौमासे जी बरसातुनि जा ज़राअत ते कहिड़ा असर पिया आहिनि सखर रीजन में? जी महिरबानी असद। हाणे जेकी ज़राअत जे हवाले सां पाण ॾिसूं था त जेको मुख्य फ़सुलु हिन पासे थिए पियो उहो 2 ज़िलनि जो सखर ऐं ख़ैरपुर जो खजी जो फ़सुलु आहे। हाणे खजीअ जो फ़सुलु जेके क़तल थींदी आहे, छुहारा थींदा आहिनि, उहो तमामु घणो नुक़सान में अची चुको आहे। ॿियो फ़सुलु हिते थींदो आहे कमांद जो ऐं वणनि जो, जेको पाण ख़रीफ़ जा जेके माना वधीक उपत ॾींदड़ जेके फ़सुलु आहिनि उन्हनि में इहे आहिनि। बाक़ी सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, केला आहिनि, उहो हिकिड़ो अलॻि आहे, उहो अलॻि नुक़सानु आहे। पर जेकी घणी हद ताईं उहे ई फ़सुलु आहिनि। हाणे खारकूं जेके आहिनि उहे आबादगार, पाण पोएं बि प्रोग्राम में जॾहिं ॻाल्हि ॿोल पे कईसूं त चयोसीं त बाबा तक़रीबन 80-90% ताईं नुक़सानु थियो आहे। पर हाणे जेकी हीअ बरसातूं उन खां पोइ पयूं आहिनि त असां त हीअ तव्हां सखर खां ख़ैरपुर वारे राणीपुर ताईं वेंदा या एॾो कंधरा ऐं सालेपट वेंदा त खजनि वारे इन इलाइक़नि मां एतिरी स्मेल थी अचे, एॾी थी अचे ॼण त जीअं माण्हुनि जा इहे अरमान सड़ी विया हुजनि। एॾियूं खजूरूं जेके खजियूं आहिनि, कतल आहे, चुहारा आहिनि, उहे सभु ख़तम थी चुका आहिनि। उन खां पोइ जेको ॿियो जेको सुठो फ़सुलु जेको माण्हुनि जो बचियल हो हिन वक़्तु, जेको हिन सॼे बरसाति मां फ़ाइदो पिए रसियो, उहो इहो कमांद जो। हाणे कमांद जी जेके अॼु ऐं कल्ह ऐं 3 ॾींहं खां जेके बरसातूं पियूं आहिनि उन सां कमांद हाणे किरी पियो आहे, छो त उनजो कदु वधी वियो, उनखे थोरो फ़ाइदो रसियो, हाणे उनजो बि नुक़सानु थियणु शुरू थियो आहे। माना हाणे जेको माण्हुनि वटि हिकिड़ो ॿियो आसिरो हो, जन अधु वण पोखिया हुआ ऐं कुझु सब्जियूं पोखियूं हुयूं, वण सब्जियूं ख़तमु। हाणे जेको कमांद हुयो, कमांद बि माण्हू जो कमंद वारो फ़सुलु बि ख़राबु थियणु शुरू थियो आहे। अञा बि अॻकथी आहे बरसाति 19 तारीख़ ताईं ही फेज़ हलंदो, वरी उनखां पोइ 2 ॾींहं छॾे 3 ॾींहं वरी हिकिड़ो नओं ईंदो, सेप्टेंबर ताईं, सेप्टेंबर जे पहिरें हफ़्ते ताईं। अच्छा मुमताज़, ही हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आउं कतई कलामी माफ़ अव्हांजी,
हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जॾहिं असां खजुनि जे फसल जी ॻाल्हि कयूं था पिया या असां कमंदे जी ॻाल्हि कयूं था पिया, कमंदे फसल जी, त उन में सिर्फ़ु नुक़सानु हारी जो या आबादगार जो न आहे थियो, हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे, त उन में जेका लेबर आहे उहा बि मुतासिर थी आहे। जी जी मां इहा इन पासे पे वियुसि, हिते जेके वॾियूं कारकुन जूं मार्केटूं आहिनि उते समय न बल्कि हज़ारे जेके आहिनि रोज़ाने जे बुनियाद ते कमु कंदड़ माण्हू आहिनि। उते वरी सभ खां तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां हिन पासे जायो त वधि में वधि जेको हिते कमु कंदड़ आहिनि उहे औरतूं आहिनि। बिल्कुलु सही। जेके बलोचिस्तान खां ईंदियूं आहिनि, सराइकी बेल्ट खां ईंदियूं आहिनि, त उन्हनि जो आसरो हूंदो आहे त हीअ जेको फसल हूंदो, हीअ जेकी मज़दूरी कंदियूं आहिनि, त उन्हनि में उहे आसूं खणी ईंदियूं, त उनखां पोइ हू ॿारनि जूं कराईंदियूं, कर्ज़ जंहिंजा हूंदा आहिनि उहे लाहींदियूं, या वरी जेको माल मता ख़रीद कंदा आहिनि, त वरी ईद जेको जेकी हज वारी ईद ईंदी आहे त उनमें उहो माल मता वठी बकरियूं वठी पालींदा आहिनि। हिकिड़ो प्रोसेस आहे पूरी मुआशियात जो, उहो सॼो ख़तमु थी वियो आहे मज़दूरी। ऐं ॿी मां जेकी साईं ॻाल्हि पे कई त हारियुनि खे सब्सिडी ॾिजे, हारियुनि खां वधीक सब्सिडी आबादगारनि खे ॾिजे, पर हारी जेको आहे जेको कंहिं आबादगार वटि कमु करे थो उनखे छा मिलंदो? साईं वारनि खे उन लाइ बि मिसाल तव्हां वटि मूं वटि हिकिड़ो हारी कमु करे थो, तव्हांखे आबादगार तौरु सब्सिडी मिली वई 50,000 30,000 या जेको बि पर एकड़, उन हारी जो छा थी? बिल्कुलु सही पिया चओ त अगरि आबादगार खे त अकोमोडेट कजे ई कजे, नंढे आबादगार खे त बिल्कुलु कजे, उन सां गॾो गॾु जेको हारी आहे, जेको जंहिंजी ज़रई ज़मीन कोन्हे उहो सिर्फ़ु हारपो थो करे, उनजो त सभु कुझु हलियो वियो आहे, उनखे त उन में अकोमोडेट करणु घुरिजे। जी फैज़ साहब, मुआवज़ो मिलणु घुरिजे, पर आबादगार खां वधीक उहो नुक़सान में बिल्कुलु सही पिया चओ। जी फैज़ साहब, असांखे ॿुधायो जो त हैदराबाद रीजन में जीअं हाणे मुमताज़ ॾाढो तफ़सीली तौर ते असांखे ॿुधायो आहे त सखर रीजन में कहिड़ा कहिड़ा फसल नुक़सान थिया आहिनि ऐं केतिरी ताईं नुक़सान थिया आहिनि। हैदराबाद रीजन जी छा सूरत हाल आहे, कहिड़ा फसल हिन वक़्त ताईं सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि? जी फैज़ साहब, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं अचे पियो? जी फैज़ साहब सां असांजो जीअं ई राब्तो बहाल थींदो त असां हुनखां हैदराबाद जी सूरत हाल ॿुधाईंदासीं। ममता साहब, इहो ॿुधाइजो त भला जेका ज़ाहिद साहब जेका ॻाल्हि कई, जेका ॻाल्हि कई, हुकूमत तव्हांखे किथे नज़र अचे पई त हे जेको ज़रात खे कापारी धक था लॻनि, हारी ऐं मज़दूरनि जे मथे ते हथ अची विया आहिनि, अझा माण्हुनि जा लुटिजी विया आहिनि, किथे हुकूमत तव्हांखे रिलीफ ॾींदे माण्हुनि खे नज़र आई आहे? न, बिल्कुलु न। रिलीफ त छा, माण्हुनि खे आगाही वारी जेकी हिकिड़ी मुहिम हूंदी आहे उहा बि कोन्हे त बाबा ही बरसाति थींदी। सोशल मीडिया जो जेकॾहिं दौरु न हुजे हा त शायदि माण्हू त सफ़ा हालत में अची वञे। न सरकार पारां कंहिं बि क़िस्म जी न आगाही वारो अमल इब्तिदाई जेको हूंदो आहे उहो ॾिनो वियो आहे, न उनखां पोइ जेके बरसाति जे हवाले सां मुतासिर थिया आहिनि इलाइक़ा, उन्हनि में बि असांखे किथे का चुरपुर नज़र नथी अचे। ऐं ॿी जेकी अञा जेकी हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे त ही जेके बरसातूं आहिनि उनमें जेको शहरी इलाइक़नि में जेकी ॿोॾि जी सूरत हाल पैदा थी आहे, ॻाल्हि पाण सखर खणूं था, सखर में अधु एयर जो जेके हिसो आहे जेको शालीमार वारो, उते जेल खां वेंदे थर्मल ताईं पाणी तलाउ जी सूरत में बखर चौक कुरेशी रोड वेंदे कुरेशी ॻोठ ताईं बीहंदो आहे। हिकिड़ो पासो डाउन साइड ते इहा आहे। ऐं वरी असां ॾिसंदा आहियूं त ॿियो पासो वरी असांजो सोसाइटी वारो पासो आबाद इलाइक़ा बस टर्मिनल या बचल शाह म्याणी वारो आहे। छो त सखर जो विचों हिसो जेको आहे उहो पहाड़नि ते आहे, उहो मथे आहे, जंहिंखे किंग्स हिल चवंदा आहिनि, उहो इलाही मथे आहे। जेके उनजा हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उहो सॼो पाणी वरी हितां निकिरी उन्हनि हेठाई वारनि इलाइक़नि में वञे थो, उन्हनि जा घर किरी पिया आहिनि ऐं केतिरनि जो जेको माली नुक़सानु आहे उहो थी चुको आहे। ऐं पाणी जे निकाल जो जेको हिकु त माण्हुनि जूं बि सरकार सां गॾिजी ग़लतियूं थियल आहिनि, त उहे जेके लंघ आहिनि उहे समूरा उहे बंदि करे चुका आहिनि, या वरी कहिड़ियूं अॾावतूं कयूं था जंहिंसां पाणी जो निकाल हाणे ॾुखियो थी वियो आहे। त हिकु इहो पासो हुनजो नज़र अचे थो। ॿियो वरी जेकी बजट अचे थी डीसिल्टिंग जी नालियुनि जी, उहा म्यूनिसिपल जूं इख़्तियारूं कॾहिं बि न इस्तेमालु कंदियूं, न ख़ैरपुर, न सखर, न घोटकी, न शिकारपुर। न उहो शिकारपुर त विच में त ईअं मंसूर ढंढ वांगुरु थी वियो, सॼो हुनजो शहर पाणी सां भरियो पियो। जी 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 अच्छा ज़ाहिद साहब, हाणे असां तबाही जे सिलसिले जी ॻाल्हि कयूं था पिया ऐं हुकूमत जी नाहेली ऐं हुकूमत जी जेका ग़फ़लत आहे उहा बि पंहिंजी जाइ ते। हे हिकु चौमासे जी बरसातुनि जो सिलसिलो आहे, उहो त हर साल अचे थो पियो। पोइ भला असां जेके ज़रात सां लाॻापियल माण्हू आहिनि, हाणे त दौरु उहो कोन रहियो आहे, 19वीं सदी त आहे कान, हीअ त 21वीं सदी जो जदीद दौरु आहे,
त पोइ असां बरसातुनि खे साम्हूं रखंदे अहिड़ा फसल छो नथा ठाहियूं, अहिड़ा फसल छो नथा पैदा कयूं जिन्हनि सां बरसातुनि पवण सां बि बची सघनि। ऐं ॿियो जॾहिं असां खजियुनि जी ॻाल्हि कयूं था पिया त हिन वक़्तु ताईं खजी जे बचाव लाइ कंहिं क़िस्म जी का हिकमत अमली अख़्तियार मूंखे नज़र कोन पई अचे। इन पासे खां असांजी काई कमज़ोरियूं आहिनि उहे कॾहिं सिधियूं थींदियूं? सही, मां हिकिड़ो इन लाइ अर्ज़ु इहो कंदुसि। पहिरीं सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे तव्हां जेका बरसाति जी ॻाल्हि कई, जी बरसाति जा हिकिड़ा कुदरती लंघ हूंदा, तव्हांखे शायदि यादि हूंदो पोएं ज़माने में ढोरो हूंदो, ढोरो पुराण हूंदो, जी तव्हां उहे लंघ सभु करे छॾिया बंदि। सही, तव्हां जॾहिं नवां रोड ठही विया हलिया त रोड जॾहिं ठहिया त जेके लंघनि लाइ तव्हां जेको आहे हेठियां खां पाइप ॾेई को बि उन्हनि जे पाणी जे निकाल जो रस्तो छॾियो ई कोन। हाणे छा आहे जो पाणी जो निकाल थी वियो आहे बंदि, जेको पाणी जिते आहे उहो पाणी उते बीठो आहे। उन खां पोइ तव्हां अचो LBOD ते, जेको वॾे में वॾो तव्हांजो प्रोजेक्ट हो। तव्हां ॾिसो पाणी जे निकाल जा 2 प्रोजेक्ट सिंध में, हिकिड़ो आहे LBOD, ॿियो RBOD। RBOD जो जेको असरु थियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। RBOD जा जेके 80 अरब रुपया ॿुधी विया हलिया। प्रोजेक्ट जेको आहे सो रहमत शाह ज़हमत थियो इलाइक़े जे माण्हुनि सां। जेकॾहिं इहो RBOD ठही वञे हा, पाणी खे निकाल मिले हा, पाणी समुंड में हली वञे हा त एतिरी तबाही न थिए हा। छा आहे जो तव्हां हर शइ जो ॾिसो सिस्टम जो आहे निकाल जो सिस्टम। जेकॾहिं कंहिं शइ जो निकाल कोन्हे पोइ इहे तबाहियूं थी अचणियूं आहिनि न। उन खां पोइ आउं अचां थो LBOD ते। हाणे LBOD जी जेका आहे सा कैपेसिटी आहे 3400 क्यूसिक। LBOD जे अंदरि मसइलो छा आहे जो 4 सालनि खां को बि LBOD में टके जो कमु कोन थियो आहे। लखे रुपया आया, LBOD जा ऑफिसर खाई विया हलिया। LBOD जे अंदरि डीसिल्टिंग जो घाटी जो कमु 4 सालनि खां कोन थियो आहे, इन में अरबे रुपया आया। LBOD जे कंहिं बि ऑफिसर ते अॼु ताईं जेको आहे का बि कार्रवाई कोन थी, उहे सभु पैसा खाई विया हलिया। हाणे LBOD जॾहिं बरसाति थिए थी त ॻोठनि जा ॻोठ ॿोड़े थी छॾे। तव्हांखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त पोएं साल में LBOD केॾी वॾी तबाही कई ऐं हाणे बि LBOD जो लेवल तमामु मथे हलियो आहे। इहे 2 ॾींहंनि खां पोइ LBOD जूं तबाहियूं बि तव्हां ॿुधंदा। निकाल जो सिस्टम हुअणु खपे। ऐं जेसिताईं तव्हां चओ था अल्टरनेट क्रॉप, खजी जो कहिड़ो अल्टरनेट क्रॉप आहे? तव्हां मूंखे ॿुधायो न। खजी जा वण बीठा आहिनि। अल्टरनेट क्रॉप जी ॻाल्हि न पियो कयां, आउं पियो चवां त जॾहिं बरसाति थिए थी पई, बरसाति खजी पचंदी उन ॾींहंनि में आहे जून जुलाई में, जॾहिं असां वटि मूनसून जी बरसाति थींदी आहे त उनजी हिफ़ाज़त लाइ तव्हां अचो मॉडर्न टेक्नोलॉजी ते। छो तव्हां खजूरनि खे जेको आहे सो काढ़े ते सुकायो था? तव्हां लाइ ड्रायर जेके अचनि पिया इंटरनेशनल दुनिया में, हिकिड़ा ड्रायर आहिनि जंहिंमें तव्हां खजूर ड्रायर में विझो, 2 कलाकनि खां पोइ छुहारो निकिरी अचे। तव्हां ड्रायर तां वाई नॉट योर कम। तव्हां छो नथा अचो नई टेक्नोलॉजी ते? ही जेको आहे सो काढ़े में खजूर खे सुकाइण वारो जेको प्रोसीजर आहे इहो त 500 साल पुराणो आहे त सिज ते वेही तव्हां दुनिया में ड्रायर अची विया आहिनि। इहा ई ॻाल्हि पियो कयां त वक़्त सां पंहिंजे पाण खे बि तब्दील करणो पवंदो। ऐं उन लाइ छा हूंदो आहे? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हीउ जेको आबादगार हर 2 सालनि खां पोइ जेको बर्बाद थिए थो, इन वटि कैपेसिटी कोन्हे त ही ड्रायर वठी अचे। सही, हुकूमत खे बिल्कुलु हुकूमत खे तहरुक वठणु घुरिजे, हुकूमत खे इनिशिएटिव वठणु घुरिजे। पूरी ज़राअत जी बजट आहे, हुकूमत खे इन हवाले सां जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। वॾी महिरबानी ज़ाहिद बुरनी साहिबु। चौमासे जी बरसातुनि जा ज़राअत ते असर ऐं मुसलसल चौमासे जी बरसातुनि खां पोइ शहरी ॿोॾि सां गॾोगॾु हाणे दरिया में पाणी जी चाढ़ में तमामु घणो इज़ाफ़ो थिए पियो, मुसलसल इज़ाफ़ो थिए पियो। हिन वक़्तु गुडू ऐं सखर बैराज ते विचली ॿोॾि डिक्लेयर करार ॾिनो वियो आहे। बल्कि इहो सिलसिलो अगरि जारी रहियो त तमामु वॾी ॿोॾि बि अची सघे थी पई। प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त जॾहिं शहरी ॿोॾि ऐं दरियाई ॿोॾि जो ख़तरो आहे त पोइ हुकूमत कहिड़ो तहरुक पियो वठे, ख़ासि करे इरीगेशन डिपार्टमेंट कहिड़ो तहरुक पियो वठे। असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि मुमताज़ बुखारी साहिबु, पाण हैदराबाद, पाण सखर में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा ब्यूरो चीफ आहिनि। उन सां गॾु फैज़ खोसो साहिबु, पाण हैदराबाद में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा ब्यूरो चीफ आहिनि। उन सां गॾु असांखे जॉइन कयो आहे इदरीस राजपूत साहिबु, पाणी माहिर आहिनि। फैज़ साहिबु, अव्हां खां प्रोग्राम जो हिसो शुरू पिया कयूं। तव्हां पहिरियां त इहो ॿुधाइजो त वक़्फ़े खां अॻु में अव्हां सां डिस्कनेक्ट थी वई लाइन। बरसातुनि जा हैदराबाद रीजन में ज़राअत ते कहिड़ा असर पिया आहिनि? साईं ज़ाहिद बुरड़ी साहिबु त तफ़सीली असांखे ॿुधायो। अव्हां ॿुधायो, अव्हां हिन वक़्तु ताईं छा रिपोर्ट कयो आहे?
अॼु बरसातूं जेके आहिनि उहे लाड़ पट्टी में नुक़सानकार साबित थी रहियूं आहिनि, पर जेको असांजो हैदराबाद ऐं भरपासे या टंडो अलहयार इहे इलाइक़ा आहिनि जिते नेकाल जो सिस्टम ठीकु आहे इरिगेशन डिपार्टमेंट जो, उते बरसातुनि जो फ़ाइदो थियो आहे, छाकाणि त पाणी जी अच्छा खोट खे ही इलाइक़ो जेको आहे उहो उन ॾिनो पिए, छाकाणि त हिन वक़्तु कैनाल्स जेके आहिनि सखर बैराज जा उहे तक़रीबन बंदि आहिनि। उन करे जेको बरसातूं पियूं आहिनि उन सां बाग़ात जेका आहे ख़ासि तौर ते जेके अंबनि जा बाग़ आहिनि या केले जा बाग़ आहिनि उन्हनि खे वधीक पाणी जी घुर्ज हुजे थी। इवन कमंद जेको आहे उनखे वधीक पाणी जी घुर्ज हुजे थी, त उते उन्हनि फसलनि खे त उन्हनि जे लाइ त बरसाति काराइती साबित थी आहे, पर जेके सारियूं आहिनि या वऊण ऐं मिर्चूं आहिनि उन्हनि जे लाइ ही जेका बरसाति आहे उहा नुक़सानकार साबित थी रही आहे। हाणे जेको ॿियो टियों स्पेल जेको हले पियो बरसाति जो, इहो जी कुझु उन में थोरी शिदत आई आहे, त उन जे करे जेको आहे अञा ख़दशा आहिनि त न जे करे बरसाति जेका आहे उहा वधीक फसलुनि खे नुक़सानु ॾींदी। लाड़ पट्टी जे इलाइक़े में जिते ड्रेनेज जो इंतज़ाम ठीकु आहे ऐं पाणी समुंड ताईं ड्रेनेज जी सूरत में वञे थो, त उते सारियूं अञा मुतासिर एतिरियूं न थियूं आहिनि। कल्ह मूं इन इलाइक़े जो विज़िट कयो हो, त उते सारियूं बहितर हालत में बीठल नज़र आयूं, उते पाणी मौजूदु हो, लेवल बहितर थी आयो। तव्हांजे आबादगारनि जो चवणु हुयो त हाणे इन खां वधीक बरसातूं पियूं त उहे जेके आहिनि उहे वधीक नुक़सानु ॾेई सघंदियूं, छाकाणि त पाणी निकाल नथो थिए, ड्रेनेज जो ठीकु इंतज़ाम जेको आहे उहो पूरी तरह मुतासिर ठीकु है। आहे। त त इन करे इहा चओ पिया सूरत त हिन वक़्तु ताईं कमंद जो जेको फ़सुलु आहे ऐं सारियुनि जो फ़सुलु लाड़ पट्टी में ख़ासि करे हुनखे को एॾो वॾो नुक़सानु कोन थियो आहे। अगरि बरसातुनि जो सिलसिलो जारी रहियो त पोइ अलाह ख़ैर करे पोइ इहो फ़सुलु जेके आहिनि उहे मुतासिर थी सघंदा। ममताज़ बुखारी साहिबु हाणे अचूं था दरियाई ॿोॾि ते। दरियाई ॿोॾि जी छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? सखर ऐं गुड्डू बैराज में केतिरो पाणी आहे ऐं इरिगेशन डिपार्टमेंट जेको आहे उहो केतिरी तहरुक में आयो आहे? जी असां हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त विच में 2 ॾींहंनि खां अॻु ताईं त दरियाई वहुकरा मामूल ते अची विया। सखर बैराज वटि बि नॉर्मल पोज़ीशन हुई, गुड्डू वटि नॉर्मल हुई, मथे जेके सिंधु दरिया जा या पंजाब जे दरियाउनि वारा बैरेजिस आहिनि बिल्कुलु नॉर्मल पोज़ीशन ते अची विया। बल्कि ईअं खणी चइजे त ज़रे घटि खोट वारे पासे वरी मामिलो पियो वियो, त वरी ओचितो बरसातूं जेके पहाड़ी इलाइक़नि ते पियूं, बर्फ़ानी इलाइक़नि ते पियूं ऐं हिंदुस्तान जो पाणी रावी ऐं जो झेलम में चनाब में अचणु शुरू थियो त पाणी जा वहुकरा तेज़ीअ सां वधी विया। कल्ह सखर बैराज वटि, गुड्डू बैराज वटि तक़रीबन 2.25 लख क्यूसेक्स पाणी वधी वियो। तौसा बैराज वटि माफ़ कजो, तौसा बैराज वटि 2.25 लख क्यूसेक्स पाणी वधी वियो ऐं उते 4,25,000 क्यूसेक्स ताईं पाणी पुॼी वियो ऐं हेॾां पंजनद वटां बि पाणी जा वहुकरा हाणे वधी विया आहिनि। ऐं जेको चश्मा बैराज आहे उते हाणे विचोले दर्जे जी ॿोॾ, करबेला जे मथां हेठां दर्जे जी ॿोॾ थी वई आहे ऐं गुड्डू बैराज वटि बि हेठां दर्जे ॾांहुं पाणी वधे पियो, 3,25,000 ताईं पहुची वियो आहे। ऐं हेठि ईअं सखर बैराज वटि बि हेठें दर्जे जी ॿोॾ थी वई आहे, हिकु भेरो ॿीहर। ऐं जेको तौसा जे मथां वरी जेके डेरा इस्माइल खान या राजनपुर वारे पासे खां जेके पहाड़ी इलाइक़ा आहिनि उन्हनि जी ॿोॾ तमामु घणी शिदत इख़्तियार करे वई। ओॾां बि पाणी हाणे तेज़ीअ सां सिंधूअ में उहो बि दाख़िल थिए पियो ऐं रावी ऐं चनाब वारो बि अचे पियो। जेके असां जेके डेटा ॾिनी आहे त उन मूजिबि हिन वक़्तु जेके पाणी जा वहुकरा मजमूई तौर ते मौजूदु आहिनि उहे 6 खां 7 लख क्यूसेक्स मौजूदु आहिनि दरियाई वहुकरनि में, जंहिंमें काबुल नदी बि अचे थी, झेलम अचे थो, चनाब अचे थो, रावी अचे, सतलज अचे या सिंधु दरिया जेको मुख आहे, जेके समूरा दरियाई जेके वहुकरा आहिनि, ट्रिब्यूटरीज़ आहिनि, उहे सिंधु दरिया में पवनि पियूं। ऐं सिंधु दरिया में हाणे इम्कान इहो आहे त ही हलंदड़ बरसातुनि जो सिलसिलो जारी रहियो त वॾी ॿोॾ, छो त विचोली ॿोॾ पहिरें भेरो थी वई, हाणे ॿिए फेज़ में बि विचोली ॿोॾ अचे पई ऐं वॾी ॿोॾ ॾांहुं बि मामिलो वधी सघे थो। ही अच्छा मुमताज़ इहो ॿुधाइजो त सखर बैराज सखर वटि पाणी जे लंघे केतिरी मिक़दार में पाणी जी गुंजाइश आहे त उतां लंघी सघे थो पियो? 2010 में त जॾहिं 11 लख प्लस पाणी हितां गुज़ारियो वियो हो ऐं तमामु घणे ख़तरे हेठि अची वियो बैराज। ऐं हिन वक़्तु बैराज में इहो जेको ऑफिशियल्स हुन जा चवनि था त 8 खां 10 लख ताईं पाणी हितां सखर बैराज वटां गुज़री सघे थो ऐं साॻी रीति 11 लख ताईं गुड्डू बैराज वटां पाणी गुज़री सघे थो ऐं कोटड़ी बैराज वटां बि 8 खां 9 लख क्यूसेक्स पाणी गुज़री सघे थो। पर ही जेकी हाणे ताईं सूरत हाल आहे इन में
इन लेवल ते पाणी वञण जा इम्कान अञा न आहिनि पैदा थिया, पर जेकॾहिं ही बरसातुनि जो सिलसिलो जेकॾहिं सेप्टेंबर में जेको ॿुधाइनि था उहो तमामु घणो थी वियो त दरियाई वकराल अॻु में हलंदड़ आहिनि, त पोइ जेको आहे हाई फ्लड खां सुपर फ्लड ॾांहुं वञी सघे थो, पर फ़िलहाल जेको इम्कान आहे हिन वक़्त ताईं उहो रुॻो हाई फ्लड जो आहे। ठीक है साईं इद्रीस राजपूत साहब, अव्हां खे पहिरियां त प्रोग्राम में भलीकार, अव्हां तफ़सीली ॿुधो मुमताज़ बुखारी साहब जेको रिपोर्ट पियो करे त हिन वक़्त त पाणी जी एॾे वॾे मिक़दार में कोन्हे, 8 खां 10 लख पाणी जो लख क्यूसिक जेको पाणी सखर बैराज मां गुज़री सघे थो पियो। अगर सेप्टेंबर में बरसात थी सके तो पानी, न त ॿियो इम्कान इहो आहे त हिंदुस्तान जी हर दफ़े कंदो आहे, अगर हिंदुस्तान भी पानी छॾे थो पियो त पोइ मां सम्झो था पिया त असांजे बैराजनि में एतिरी कैपेसिटी आहे त असां मुंहुं ॾेई सघंदासीं, इरिगेशन खातो तहरुक वठंदो? इशू इहो आहे त जेके इंडिया मां पाणी अचे थो रावी ऐं सतलज में, जी सर, उन जे करे लोकल जेका आहे पंजाब में जेका बोर्ड अचे थी, पर उन जो असर जेको आहे असां वटि नथो अचे। अच्छा, ॿियो इहो सखर बराज जी कुटू बराज जी जेका कैपेसिटी आहे, असां हींअर जेका आहे असां 2.25 लख क्यूसिक पाणी उते हले थो। हाणे इहो लो फ्लड जो पाणी आहे, तंहिंजे करे असां वटि को बोर्ड जो, मां सम्झां थो बोर्ड जो इम्कान करे कोन्हे, बोर्ड जो ख़तरो कोन्हे। अच्छा, अचो वरी इन ॻाल्हि ते त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, पंहिंजे आर्टिकल में मां लिखियो आहे पंहिंजे अख़बार में, जी सर, भई हिकिड़े माण्हू जेका पेशन गोई कई त 12 साल जेको आहे 2010 जी बोर्ड खां पोइ पाणी कोन वधंदो, सुपर फ्लड कोन ईंदी जी। अॼु जेके असांखे 11 साल थी विया आहिनि, 12 साल जेको आहे सो नेक्स्ट ईयर थींदो, त तंहिंजे करे जेको आहे सो मां नथो सम्झां त को बोर्ड जेका आहे असां वटि ईंदी। अच्छा, बाक़ी इहा त कच्चे जी माण्हुनि खे पाणी खपे, जेसि ताईं उन्हनि जो वास्तो आहे त उन्हनि खे 7 लख क्यूसिक पाणी खपे। त मां जेको आहे पंहिंजे आर्टिकल में बि लिखियो आहे त भई गुड्डू बराज ते या सखर बराज ते 7 लख जेको आहे पाणी जेको आहे सो उहो कच्चे जे लिहाज़ सां बहितर आहे। त इद्रीस साहब, अव्हां सम्झो पिया त भले अगर सेप्टेंबर ताईं बि बरसात वञे थी पई त असांखे ॿोॾि जो ख़तरो कोन्हे, मिड जेका विची दर्जे जी ॿोॾि आहे उहा थींदी वधि में वधि, हुन खां वधी सघे थी पई, एॾो वॾो ॿोॾि जो को ख़तरो कोन्हे असांखे? न, मां सम्झां थो वॾा ॿोॾि जो असां वटि ख़तरो कोन्हे, छाजे करे पंजाब मां जेको पाणी अचे थो, जेको तरबेला मां पाणी अचे थो, सो उहो जेको आहे सो मतिलबु एतिरो पाणी कोन्हे, वधि में वधि जेको आहे मां सम्झां थो त मुंहिंजे हिसाब में जेको आहे 7 लख क्यूसिक पाणी ईंदो ऐं उन कच्चा वच्चा ॿुॾंदा ऐं माण्हुनि खे आबादी करण जो मौक़ो मिलंदो। त 7 लख क्यूसिक पाणी जेको आहे उहो आराम सां गुज़री वेंदो ऐं को वॾो नुक़सानु कोन थींदो? न, 7 लख जेको आहे पाणी बंदन में टच थो करे, त बंदन जे प्रेशर कोन थो विझे, तंहिंजे करे जेको आहे एतिरो पाणी जेको आहे नुक़सानु ॾींदो आहे। बोट मतिलबु बोट जे करे को खंड नथा पढ़ी सघनि, तंहिंजे करे जेको आहे इहो डिस्चार्ज जेको आहे सो मुनासिबु आहे। अच्छा, इहो जेको मिक़दार आहे उहो मुनासिबु आहे। अच्छा मुमताज़ साहब, अव्हांखे भला को सखर बैराज ते, गुड्डू बैराज ते को इरिगेशन खातो मॉनिटरिंग कंदे को नज़र आयो आहे त पहिरीं बोर्ड खां पहिरियां जेके तहरुक वठिबो आहे त किथे को लीकेज न हुजे, किथे को बंदि जेको आहे उहो कमज़ोर न हुजे, उनखे मज़बूत कयो वियो हुजे? जी बिल्कुलु, तारक थोरो घणो नज़र आयो आहे, पर उहो बि एॾो ऑड आहे त इद्रीस साहब खे ख़बर हूंदी त उहो हिन वक़्तु मां उन ॾींहुं वियुसि पंहिंजो बागड़ी खां मथे सॼो इलाइक़ो हुयो जेको आहे झली कलवण ताईं, इहो ॾिठोसीं, उते विजिलेंस ॾिसूं त छा आहे, बराबरि 2 माण्हू उते नज़र आया, पर उते वरी जेको हिकिड़ो हिननि कीस कयो आहे उहो इहो कयो आहे त जेकी बरसाति पई उनजे करे बंदनि जे जेके ॿाहिरे पासे खां इहे गारे पाइप पइजी वेंदा आहिनि, पोइ हिननि या जेको टॉप ते धारा पइजी आहे, छा कयो त उन्हनि बंदनि मां मिटी खणी हुन सां वॾे हिन सां जेके बुलडोज़र वरी जेके हूंदा आहिनि मशीनूं, उन्हनि सां खणी उहा मिटी वरी जेको आहे टॉप ते हारनि पिया। ही जेकी शइ आहे इहा इंतहाई ख़तरनाक आहे, जेकी ही इरिगेशन वारनि मां उन्हनि खां पुछो, जॾहिं वेझो असांखे मिटी कोन्हे इन करे असां इहा टॉप सिधी कई आहे हितां खणी। हिन क़िस्म जूं जेके नाइलियूं आहिनि उहे जेके सबबु बणंदियूं आहिनि बोर्ड असां वटि 8 पाणी दरिया खे मिलंदो रहे हर साल, त दरिया जी खुशहाली आहे, सिंध जो वाटर लेवल वधे थो, घणे पाणी मिले थो ऐं दरिया खे पाणी मिले थो। ॿियो वरी जेको ही
थोड़ी घणी पाण पोइ भेरे प्रोग्राम में कई थी बंचुर जी वाटर मैनेजमेंट कई ऐं हुन पाणी जो निकाल करे वरितो हिन खां अॻु जो जेको दरिया हुनजा रस्ता बंदि करे त हाणे हुते पाणी ड्रॉप थियो त हाणे जेको नओं पाणी ईंदो त हुनमें मंसूर में कैपेसिटी पैदा थी आहे। पर हाणे जेको नसीराबाद खां अचे पियो बलूचिस्तान जो पाणी इहो जेको LBOD आहे इहा हिनजी इन में थोरो ख़दशो आहे। नसीराबाद खां अचे पियो हेरदीन जेकॾहिं ही बरसातूं हाणे पियूं हेरदीन ड्रेन बि तमामु हिकिड़ी नंढड़ी ऐं कमज़ोर ड्रेन आहे। उतां बि जेकॾहिं ही जेकबाजी ऐं उस्ताद मोहम्मद हिन पासे खां बि बरसाति जो वॾो हेवी सिलसिलो पियो त वरी ही जेकी शहरी बोर्ड जा सिलसिला आहिनि इहे ख़तरनाक थी सघनि। ठीकु है। अच्छा फैज़ खुसरो साहब अव्हां ॿुधाइजो त हैदराबाद खां हेठि जेको आहे उहो कोटड़ी खां हेठि पाणी जी छा सूरत हाल आहे? त रिपोर्ट इहो बि थिए त पोइ दफ़े बि लतीफ़ाबाद वारो जेको बंदि आहे उहो कमज़ोरी उनखे कमज़ोर करार ॾिनो वियो हो ऐं उन ते ख़ासि क़िस्म जो को तहरुक न वठण जे करे ॿोॾ जो ख़तरो। ऐं हिन वक़्तु बि इहा रिपोर्ट पई थिए त हुसैनाबाद वारो जेको इलाइक़ो आहे उहो उन ते पाणी चाढ़ अची चुको आहे। दरिया उते मथे उन में पाणी में बाज़ाब्ता तौर ते चाढ़ अची वियो। असल ममता साहब असां पुछड़ी जा माण्हू आहियूं, असांखे वधीक पाणी जी ज़रूरत हुजे थी ऐं हीउ जेको अफ़वाह आहिनि त दरिया जा जेके हेठि बंद आहिनि हुसैनाबाद या इवन लतीफ़ाबाद ऐं इहे कमज़ोर आहिनि। अॼु इदरीस साहब ॻाल्हि कई छाकाणि त हुनजी पाणी जे मामलनि ते इंतिहाई गहरी नज़र आहे। इदरीस साहब खे वी न आहे पाणी जे बिहेवियर बाबति त पाणी छा करे सघे थो। असां वटि हिन वक़्तु पाणी आहे डाउन स्ट्रीम में तव्हां 2 लख क्यूसिक पाणी सिंधु जे डेल्टा जे लाइ का अहमियत कोन थो रखे छाकाणि त उहो पाणी वञे थो डेल्टा में ऐं इहो ई पाणी समुंड खे परते धिकण में मददगार साबित थिए थो। उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु तकलीफ़ आहे जेके दरिया जे पाणी वधण सां जिन दरिया जे अंदरि दरिया जे वकुरनि में दरिया जे लंघनि में वञी पंहिंजा घर ठाहिया आहिनि या उते वञी पंहिंजूं आबादियूं कयूं आहिनि या उते वञी स्कीम्स जोड़ियूं आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु ख़तरो आहे। दरिया आहे, दरिया जो गस आहे, उनखे जेकर तव्हां सेफली रस्तो ॾींदव त दरिया पंहिंजो पाणी जेको गस आहे उहो वठी वेंदो। न त हिते असां वटि लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में त हाणे हाउसिंग स्कीम शुरू थियूं आहिनि। सीधा उन ते डंडो खयो आहे ज़िले इंतिज़ामिया डिवीज़नल इंतिज़ामिया बि उन ते डंडो खयो आहे। उहे स्कीम्स बंदि कराए छॾियूं आहिनि पर उहे स्कीम्स शुरू कीअं थियूं इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। हाणे जेकॾहिं उहे स्कीम्स ॿुॾनि थियूं असद त पोइ मूंखे ॿुधायो त उन में पाणी जो कहिड़ो ॾोह आहे, उन में दरिया जो कहिड़ो ॾोह आहे। दरिया खे त असांजो जेको कोटली बैराज आहे उहो डिज़ाइन ई 8.5 लख क्यूसिक खां मथे जो आहे ऐं तक़रीबन 9 लख जेके क्यूसिक पाणी आहे उहो तव्हांजी 2010 जी बोर्ड गुज़ारी आहे। त दरिया में जेकर अंदरि उनजे दरिया जे इको सिस्टम सां तव्हां हथ चुरांद कंदव त पोइ दरिया ते तव्हां ज़रूरु बेड़ंदो। ऐं पाणी असां वटि जेकर 6, 7, 8 लख क्यूसिक पाणी अचे थो त मुंहिंजे ख़्याल में सेफली पास थी वेंदो। विजिलेंस शुरू कई वई आहे। कोटली बैराज जे चीफ इंजीनियर सां मुंहिंजी गुफ़्तगू थी पई ॿुधायो त असां लांडियूं वग़ैरह स्टाफ खे मूव करे छॾियो आहे। ख़ुदि सीटा जा जेके अंडर में आहिनि जेके कोटली बैराज खां किलोमीटर हेठि मथे जेके बंद आहिनि उहे सीधा जे अंडर आहिनि त उन्हनि जी विजिलेंस शुरू कई वई आहे। त पाणी असां चऊं था त अञा थोरो वधे त जीअं जेके तव्हांखे कोटली बैराज जे साम्हूं जेके दड़ा नज़र ईंदा आहिनि वारी जा इहे वही अॻिते वञनि त उनजी जेका दरिया जी ख़ुदि हाणे जेका सेफ्टी आहे उहा महफ़ूज़ रही सघे। जेका लट जेका आहे चओ पिया लट जेका आहे उहा हिकु दरिया जा क्रीक्स ताईं ज़रूरु पहुचे ऐं उतां जेको पोइ कोई इहो मच्छी आहे असांजी पलो मच्छी जेका आहे चओ पिया त पलो मच्छी जेका आहे उहा अॻिते गुडू ताईं पहुचे। असां उमेद था करियूं त अलाह करे ईअं थिए त इहा दरिया जी लट जेका आहे उहा क्रीक ताईं पहुचे ऐं पलो मच्छी सखर बैराज ते कम अज़ कम मुमताज़ बुखारी ताईं त ज़रूरु पहुचणु घुरिजे। अच्छा इदरी साहब हाणे अचूं था त इरिगेशन डिपार्टमेंट मॉनिटरिंग कीअं कंदो आहे, कहिड़े उनजो प्रोसीजर कीअं आहे, कहिड़े महीने खां उहो पंहिंजूं कैंपूं लॻाईंदो आहे जॾहिं चौमासे जी बरसातुनि वारो सिलसिलो शुरू थींदो आहे? देखो ना इरिगेशन डिपार्टमेंट जो जेको मैनेजमेंट आहे जी सर उहो हिन महिल सही कोन्हे। अच्छा उन में कहिड़ा मसइला आहिनि? पहिरियों मसइलो इहो आहे त बंद मैनुअल अमेरिका में दासन असांजो इंजीनियर जेको अंग्रेज़नि जे ज़माने में 2 साल उते वञी रहियो ऐं दरिया मिसिसिपी ते अमेरिका में ॾिठई त भई उते छा थो वहे वापरे। उन जे नतीजे में जेको आहे अल्टीमेटली हुन बंद मैनुअल ठारायो ऐं बंद मैनुअल ठाहिण खां पोइ इंडस रिवर कमीशन जे अमेरिका जे रिवर कमीशन जे बजाय सिंध में इंडस रिवर कमीशन ठाही ऐं उन जे जेके माण्हू अञा ताईं जेके आहिनि उन में कमु कनि था। अच्छा हाणे अचो इन ॻाल्हि ते त मसइला कहिड़ा आहिनि? मसइला इहे आहिनि त दरिया जी लेवल जेका आहे मथे आहे ऐं ज़मीन हेठि आहिनि। जेकॾहिं जहिड़े खंड पए थो त उहो ज़मीन जेको पाणी
खंड में पानी पास थी ज़मीन में थो वञे, शहरनि में थो वञे। अच्छा, ॿियो मसइलो इहो आहे त माण्हू जेके आहिनि बेलदार ऐं दारोगा उहे रिटायर थी विया आहिनि, उहे लोकल माण्हू रखणु खपनि, और उन जे बदिरां जेको आहे सो इरिगेशन वारनि खाते वारनि पंहिंजा ॿिया माण्हू रखिया आहिनि जेके परे परे जा शहर जा माण्हू आहिनि, उहे रुॻो पघार वठण अचनि, ड्यूटी नथा ॾियनि। हाणे ड्यूटी नथा ॾियनि त पोइ सम्झो था त मुल्क जो हाल कीअं थींदो। बिल्कुलु सही। इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके जंहिंजे करे जेको आहे सो असां वटि जेका आहे पोज़ीशन ख़राबु आहे। तो इदरी साहब अवां हिन प्रोग्राम के जरिए टीवी चैनल के जरिए इरिगेशन डिपार्टमेंट के छा चवंदो तो फौरी तौर पे उन्हनि खे छा करणु घुरिजे एज अ सीनियर पानी माहिर एज अ सीनियर इरिगेशन जे अॻूणे सेक्रेटरी जी हैसियत सां? इरिगेशन वारनि खे छा करणु खपे? पहिरियों त इहो आहे त बंद मैनुअल में जेको लिखियलु आहे, अमेरिका में प्रैक्टिसिस मिसिसिपी रिवर ते जेके आहिनि उन्हनि ते अमल कनि, उन्हनि खे पढ़नि ऐं उन्हनि ते अमल कनि। हर कंहिं इंजीनियर वटि जेको आहे बंद मैनुअल हुजणु खपे। नंबर 2 जी ॿियो इहो आहे त भई जेके लोकल दारोगा आहिनि उहो रखणु खपनि, बेलदार या दारोगा लोकल रखणु खपनि, बजाए ॿियनि शहरनि खां वठी था अचो ऐं उहे पघार वठण था अचनि, ड्यूटी नथा ॾियनि। हाणे जीअं ड्यूटी न ॾींदा त सम्झो त खंड पवंदो, छा थींदो? बिल्कुलु सही। अच्छा, त मुंहिंजो मतिलबु इन ॿिन्ही ॻाल्हियुनि जे लाइ ज़रूरी आहे त इरिगेशन खाते वारा जेके आहिनि से मतिलबु मुनासिब माण्हू रखनि ऐं जेका बंद मैनुअल खे पढ़नि ऐं उन ते अमल कनि। वॾी 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 महिरबानी इदरीस राजपूत साहब, मुमताज़ बुखारी साहब, फैज़ को साहब। नाज़रीन, अवां तफ़सीली तौर ते असांजे टिनि मोज़िज़ शख़्सियतुनि जो ॿुधो त हुन टिन्हिनि इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हिन वक़्त ताईं का वॾी ॿोॾि का सुपर फ्लड जो को ख़तरो कोन्हे। अगरि 10 लख खां 8 खां 10 लख ताईं जो क्यूसेक पाणी अचे बि थो त पोइ असांजे बैराजनि में एतिरी कैपेसिटी आहे त उहे इन मां जेको आहे उहो पाणी लंघी वेंदो ऐं उमेद था करियूं त पाणी अचणु घुरिजे, पाणी ईंदो, पाणी हेठि डेल्टा ताईं पहुचणु घुरिजे, छाकाणि त डेल्टा जेको आहे उहो पाणी न पहुचण जे करे जेका तबाही आई आहे, जेका समुंड असांजूं ज़मीनूं ॻड़की रहियो आहे, उहा हाणे ख़तमु थिए। उमेद था करियूं त इहो पाणी जेको आहे उहो डेल्टा ताईं ज़रूरु पहुचंदो। प्रोग्राम जे हिते वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।